मेहरान टीवी नेटवर्क पारां सिंध जो सकाफ़ती हफ़्तो मल्हाइण ते आदलपुर वासियुनि जो कहिड़ो वीचार आहे, अचो त पुछा कयूं। सकाफ़ती ॾियारे सां त असांजी जेका टोपी आहे अजरक आहे उहो शान आहे असांजो टोपी ऐं अजरक जो असांजो ॼमे थो त ख़ुशीअ में असां अजरक पेश कंदा आहियूं ऐं जेकॾहिं महिमान अचे थो त उन खे असां पंहिंजो तोहफ़े तौरु सुखड़ी तौरु अजरक पेश कंदा आहियूं, टोपियूं पेश कंदा आहियूं। पर उहो अजरक ऐं असां सां एतिरो साथ निभाए थी जो जहिड़े मरण घड़ी ताईं मयत ते बि उहो अजरक विधो वञे थो। असां सिंध वासी हर साल जीअं हिन साल बि इंशाअल्लाह ताला सिंध जी सकाफ़त बाबति पंहिंजे स्कूल में मल्हाईंदासीं ॾियारो। तमामु हिकु असांजो सुञाणप जो ॾींहुं आहे। हिन में असांजी सकाफ़त उजागर थिए थी। असांजी जेका पुराणी हज़ारे साल अॻु जी सिंध जी सकाफ़त आहे उनखे असां इन करे वरजाईंदा अचूं था त जीअं असांजे नसुलनि खे नसुल दर नसुलनि खे इहा ख़बर पए त असांजी सकाफ़त छा आहे। सिंधी टोपी अजरक इहो असांजो मान आहे, असांजो शान आहे। इंशाअल्लाह ताला असां इहो हर दफ़े मल्हाईंदा रहंदासीं। असां जस ॾियूं था मेहरान टीवी खे, हू हिकु तालीम जे बारे में बि सख़्तु महिनत कई आहे चैनल ऐं सकाफ़त जे हिसाब सां बि माना हर वस्तुनि वाहणनि में वञी करे अवाम खे उजागर कयो आहे। मेहरान टेलीविज़न जा थोराइता आहियूं जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हाए थो, सिंध वासियुनि खे गॾु करे थो ऐं असांजो जेको आहे सकाफ़त ॾियारो सिंध टोपी अजरक जो जेको ॾियारो मल्हायो वेंदो आहे इहो असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे, सिंधियुनि जो शान आहे अजरक ऐं टोपी। असां इहो इंशाअल्लाह मेहरान टेलीविज़न वारनि जा थोराइता आहियूं ऐं ईअं ई ॾींहुं असां मल्हाईंदा रहंदासीं। शुक्रगुज़ार आहियूं त असां त सिंधी टोपी अजरक डे जे हवाले सां हर साल जी जीअं तरीक़े सां इन में ई जेको असां मल्हाईंदासीं बड़े जोश ऐं जज़्बे सां, इंशाअल्लाह ताला वधीक ख़ुशी थींदी।